सघी पर अॼु 21 डिसंबर 2019 ते नेठ असां हीअ ॻोल्हे लधी असांजे गाइड भाउ सलेमान गबोल जा लख थोरा, जंहिंजे गाइडेंस में अॻुवाणी में असां हिते पहुतासीं ऐं असां सन गेट जे पासे खां आयासीं ऐं तक़रीबन असां 5 खां 8 किलोमीटर बाइक्स ते पंधु कयो। उन खां पोइ जेको आहे सो हिकु वॾो पोठो जेको साम्हूं नज़र अची रहियो आहे उहो चढ़ी पोइ हिन सोढ़े ऐं ॻुझे लंघ में हिते हिन ॿधी मोरी वटि पहुतासीं, जंहिंजो ज़िक्र बदर अबड़े पंहिंजी किताब दीवार सिंध में कयो आहे ऐं ॿियनि काफ़ी मौक़नि बि हिन मोरी जे बारे में लिखियो आहे। ऐं अॼु असां हिनखे नेठि ॻोल्हे लधोसीं। हीअ उहा ई गुज़रगाह आहे जंहिंजे ज़रिए रनीकोट या नेहरूनकोट जा माण्हू ॿाहिरीं दुनिया सां सन ऐं लकी जे रस्ते सां ईंदा ऐं वेंदा हुआ ऐं सेवण जे बादशाह सां